ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। रिपोर्ट कर रहियो आहे अकबर दिलवानी ठट्टो। सिविल अस्पताल में मर्फ इंसामिया ऐं मलक आदम रीजनल प्रोग्राम मैनेजर शहजाद गोपांग अनवर मेमून पारां मर्फ के मुलाज़िमिन खे धमकियूं, को बि पघार जी ॻाल्हि कंदो तंहिंखे नौकरी मां फारिग कयो वेंदो। मर्फ मुलाज़िमिन जूं आहूं ऐं सिसकियूं, हिक पासे 7 महीननि खां पघारूं बंदि, ॿिए पासे नौकरियुनि मां बरतर थियण जो डपु, को पर घोर लहण वारो कोन आहे ग़रीबा कहर खुदाई। सिविल अस्पताल ठट्टे में मर्फ इंसामिया पारां 7 महीननि खां स्टाफ खे पघारूं न मिलण ख़िलाफ़ मंजूर चांडियो, अनवर जाखरो, लियाकत अली अब्बासी, मुर्तज़ा जाखरो ऐं शाहजहान शाह जी अॻुवाणी में ज्वाइंट एक्शन कमेटी पारां एहतजाज कयो वियो। सिविल अस्पताल ठट्टो मर्फ जा मुलाज़िम पघारूं न मिलण सबबि बुखूं काटे रहिया आहिनि। सूरताल ख़ुदकुशी जहिड़ी थी वई आहे। को कर्ज़ ॾियण लाइ तयारु न आहे। मर्फ तरफ़ां अस्पताल में न दवाऊं आहिनि, न ई कंहिं ॿिए क़िस्म जी सहूलियत आहे। हाणे ग़रीब अमले जूं पघारूं बि बंदि कयूं वियूं आहिनि। मुक़ररनि चयो त जेकॾहिं मुलाज़िमनि खे हिक हफ़्ते अंदरि पघारूं न ॾिनियूं वयूं त सॼे ज़िले जे अस्पतालुनि खे ताला हणी छॾिया वेंदा ऐं OPD बि बंदि कयूं वेंदियूं।